नशर फ़िरोज़ भट सां ॻोठ मोहम्मद हसन खोसो देह कौर हसन जी रिवासर नाले मसमात आरफा खोखर पंहिंजे मुड़ुस ज़हीर खोखर खां 5 महीना अॻु तलाक वठी हाणे नौशर फ़िरोज़ अदालत में नाले इशफ़ाक़ अहमद खोखर पुट सदरुद्दीन खोखर सां प्यार जो प्रणो करे छॾियो। तहफ़ुज़ ला एहतिजाज कंदे चयो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे मुड़ुस इशफ़ाक़ अहमद खोखर सां पसंदि जी शादी कई आहे। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो ऐं न ई वरी कंहिं वरगलायो आहे। मां पंहिंजे मुड़ुस इशफ़ाक़ अहमद खोखर सां हाणे ख़ुशि आहियां। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे मिटनि माइटनि मां जानी ख़तरो आहे। पहिरियों मुड़ुस जेको मूंसां घर में सही न हलंदो हो, घर में रोज़ तशद्दुद कंदो हो, घर जो ख़र्च बि पूरो न ॾींदो हो। उन करे मां हाणे पंहिंजे मुड़ुस इशफ़ाक़ अहमद खोखर सां पसंदि जी शादी करे तमामु घणो ख़ुशि आहियां। मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे माइटनि मां जानी ख़तरो आहे, जंहिंमें मांझी खोखर, ज़हीर खोखर, तालिब खोखर, अजीब खोखर, इमामुद्दीन खोखर, हमीद खोखर, ज़ुल्फ़ार खोखर उर्फ़ भुट्टो, सुमेर खोखर ऐं ॿियनि असां ज़ाल मुड़ुस खे मारण जी धमकियूं ॾिनियूं आहिनि, जिन मां असांखे ॿिन्ही खे जान जो ख़तरो आहे। असां मीडिया आॾो पंहिंजे तहफ़ुज़ लाइ दायो आहे। जोड़े वधीक SSP नौशर फ़िरोज़, सेशन जज नौशर फ़िरोज़ ऐं IG सिंध खां तहफ़ुज़ फ़राहम करण जी घुर कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।